कराची पुलिस कार्रवाई कंदे 50 लाख रुपयनि जी मालियत जी सोपारी स्मगल करण जी कोशिश नाकाम बणाई एक जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो आहे। क्यामाड़ी पुलिस मोचको चेक पोस्ट ते नॉन कस्टम पेड सोपारी सां भरियल मज़दा तहवील में वरिती। मज़दा में बर्फ़ हेठां लिकायल 168 बोरियुनि में 1680 किलो नॉन कस्टम पेड सोपारी हथ कई वई। पुलिस स्मगलिंग में मुलविस जवाबदार मोहम्मद ख़ान के हिरासत में वठी मथस केस दाख़िल करे छॾियो। आमा खे आगाह करे रहिया आहियूं पुलिस कार्रवाई जे हवाले सां त कराची पुलिस कार्रवाई कंदे 50 लाख रुपया माले जी सोपारी स्मगल करण जी कोशिश नाकाम बणाए एक जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो आहे। क्यामाड़ी पुलिस पोचको चेक पोस्ट ते नॉन कस्टम पेड सोपारी सां भरियल मज़दा तहवील में वरिती। मज़दा में बर्फ़ हेठां लिकायल 168 बोरियुनि में 1680 किलो नॉन कस्टम पेड सोपारी हथ कई वई। पुलिस स्मगलिंग में मुलविस जवाबदार मोहम्मद ख़ान के हिरासत में वठी मथस केस दाख़िल करे छॾियो। कराची पुलिस कार्रवाई कंदे 50 लाख रुपया मालिया जी सोपारी स्मगल करण जी कोशिश नाकाम बणाई एक जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो आहे। क्यामाड़ी पुलिस मोचको चेक पोस्ट ते नॉन कस्टम पेड सोपारी सां भरियल मज़दा तहवील में वरिती। मज़दा में बर्फ़ हेठां लिकायल 168 बोरियुनि में 1680 किलो नॉन कस्टम पेड सोपारी हथ कई वई। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी। जी अब्दुल ख़ालिक, कराची पुलिस कार्रवाई कई आहे, इन बाबति आगाह कजो। क्यामाड़ी ज़िले के मोचको थाने में खुफ़िया इतला से पुलिस कार्रवाई कई है। 5 मिलियन रुपए की ज़ायद का वधीक माले की जेका सोपारी है वह स्मगलिंग करण की कोशिश नाकाम कई है। जॾहिं त मोचको चेक पोस्ट ते नॉन कस्टम ही जेके छाली है ये मज़दा में जेको आहे त खणी अचनि पिया त उन्हनि खे पकड़ियो वियो आहे, जंहिंमें 168 अदद बोरे मां जेको आहे त 1680 किलो नॉन कस्टम पेड जेके सोपारियूं आहिनि उहे हथ कयूं आहिनि। जॾहिं त नॉन कस्टम पेड जेके ही सोपारियूं आहिनि इहे मज़दा में बर्फ़ जे हेठां जेको आहे त रखियूं वयूं। जॾहिं त इहे सोपारियूं जेके आहिनि बलूचिस्तान मां कराची आंदियूं पिननि जे खां पोइ ही कार्रवाई कई आहे। जॾहिं त हिकु शख़्स खे गिरफ़्तार कयो आहे जंहिंजो नालो मोमिन ख़ान ॿुधाए पियो वञे। उन मथां FIR बि दाख़िल कई आहे। जॾहिं त हुनजो इहो चवणु आहे त जेको आहे त ही सोपारियूं बलूचिस्तान मां खणी अची रहियो त खेसि मोचको पुलिस पकड़ियो आहे। उन वटां ही जेके सोपारियूं आहिनि उहे बरामद थियूं आहिनि। जी ठीक है अब्दुल ख़ालिक, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।